अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो क़ैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 46 23/11/1982 ईस्वी सुबुह। ॿाहिरि उस ते वेठो आहियां। केतिरा ॾींहं डायरी लिखी कोन सघियो आहियां। टीवी राति जो ई ख़राबु थी वई। पहिरियों ई ॾींहुं दुआ पे निकिता मंझांसि। हमरा खे लिखियुमि त हाणे खणी था टीवीअ खां पेरनि ते हथ रखी मोकिलायूं। पाण खां ज़ोर आहे। शहर 15-20 मील परे। भाड़ा ॻाटे भॻा। मरमत जा ख़र्च, रिक्शाउनि जा ख़र्च, टीवीअ में मुर्गो गिरवी थी वेंदासूं। हमरा लिखी मोकिलियो आहे त न, साणसि हिकिड़ी महिल ॿी बि कंदासूं। संदसि मर्ज़ी। कमु को बि कोन पुॻो आहे। सीउ हो। हीटर अॼु त शुरू करियां, पर ॿई राडूं चालू कयमि त फ्यूज़ थी वियो। मिस्त्री घुरायो अथमि। कल्ह डॉक्टर आयो हो। चई वियो आहे त अखियुनि ते ट्रेकोमा जो असरु आहे। देरि सां ठीकु थींदियूं। कचहरी कईसूं। छा हड़ाहड़ीअ परवेज़ खां 50 रुपया वठी छॾिया। महीननि खां तपाए बीठो हुअसि त छुटी वठी ॾिनमि। उन बहाने वसूली करे छॾियईं पंहिंजी। मुख़्तियार जो ख़त आयो आहे। 10 ॾींहं अॻु जो लिखियलु आहे। अलाए कहिड़ो चकर आहे जो ख़त हेॾां देरि सां था मिलनि। का गड़बड़ त कान्हे। ख़त सराइकीअ में लिखियो अथसि। विच में हैदर शाह जो ॾांहुं लिखियलु उर्दू ख़त जो टुकड़ो बि ॾिनो अथसि। हमरा उर्दूअ में सिंधी अखर मज़ेदार नमूने फिट कया आहिनि। मुख़्तियार के शाह जा शहर बि सिंधीअ में लिखिया आहिनि। हैदर शाह खां लिखाया हूंदाई। सिंधी सूरत ख़तीअ जूं के चुकूं अथसि। मेॾा साईं शाला जीवो पए। हीअ अखर सिंधीअ में लिखिया अथसि। वरनि वकड़नि, लाहिनि चाढ़ियुनि वारे अणांगी ऐं ॾुखी जिदोजहद। ही बि अंधा ऊंधा वेज खल कुॼाड़ो खाई। असीं ॾुखे ॾेल, तूं प्यारी बि पेच, सूरी जनी सेज, मरण तनी मुशाहिदो। तर्जुमो, तव्हांजी सिहत त ठीकु आहे। तव्हां वटां को ख़त कोन मिलियो। जीअं जीअं थधि वधंदी वञे तीअं तीअं तव्हांजी सिहत बाबति परेशान पियो थींदो वञा। हिकिड़ो तव्हांजो पहाड़नि खां ऊचो ऐं समुंडनि खां गहरो अक़ीदो ऐं रिश्तो आहे, जेको राति ॾींहुं मूंखे नयुनि रुतुनि ऐं ख़ुशबुनि जा सनेहा मोकिलींदे नथो थके। हैदर शाह जो उर्दू ख़त जो टुकड़ो। उस्ताद की खैरियत मालूम करके काफ़ी इत्मीनान हुआ है। उस्ताद की सेहत का मसला बहुत पेचीदा है। उस्ताद की सेहतमंदी सारे पोरियत आवाम की कौमी और तबकाती जिद्दोजहद की सेहतमंदी के लिए ज़रूरी है। ऐसे तारीख साज लोग कम ही पैदा होते हैं जो मुसलसल मेहनत, मुशक्क़त और जाखोड़ करके अमली, इल्मी, कलमी, तंजीमी तौर पर जिद्दोजहद करके ना फ़कत अपनी मजलूम कौमों और तबकों के लिए बल्कि तमाम दुनिया के कारगराने ज़हमत कशां तबकों और मजलूम कौमों की आज़ादी के लिए अपने तजुर्बों से नई राहें खोल दी हैं। तहरीकों का नया रुख विलवला बख्शती हैं। भाई, ये हकीकत है कि सिंधी अवाम का उस्ताद वो वाहिद लीडर है जिसने कौमी जिद्दोजहद हुब्बुल वतनी के साथ कौमी और तबकाती जिद्दोजहद को साथ मिलाकर साइंसी तरीके यानी एम और एल तरीके से चलाने के नए ढंग और अंग सिखाए हैं। तमाम दुनिया के इनकलाबियों को मसलन बुढ़ी ॾिनल अगर मुख्तियार काटिया आहिनि और पुरहत तंजीमों के तजुर्बों और हिकमत अमली को अपने तजुर्बे की रोशनी में अवाम को रोशनास कराया। तमाम रीजन पाकिस्तान, ईरान, हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, ईरानी नार इलाइक़े खे गॾे हिकिड़ी रीजन सॾिबो आहे कि मौरूज़ी हालात का सही तज्ज़िया अवाम के सामने पेश किया। अदब और फ़न को इनकलाबी असलूब बख्शा। शाह लतीफ़ की शायरी को नाम नहाद सिंधी अदीबों और दानिश्वरों की तरफ से जो तसव्वुफ़ का गिलाफ पहनाया गया था, जो सैयद भी पूरी तरह उतार ना सके, उसको बिल्कुल उतार दिया। शाह के सुरमारी, सुर रामकली, सुर खाहोड़ी और सुर केदारों को हकीकी इनकलाबी और मादीमानी की तशरीह करके शाह के कलाम को और उसकी मादी और रूहानी हकीकत, सच्चाई और रूह को बरकरार रखा। हम उसी गुलिस्तान के पौधे हैं जिनके बार आवरी के लिए ज़मीन को ज़रखेज़ बनाने के लिए उस्ताद ने अपनी नींदें और सुख आराम ख़त्म करके आबियारी की है। हमें उस्ताद की तालीम से ही ये एहसास और शऊर पैदा हुआ है कि सिंधी अवाम तना अपनी कौमी और तबकाती जंग नहीं लड़ सकता। ये उस्ताद की तालीम और जिद्दोजहद का ही नतीजा है कि सिंध के अवाम और मुल्क के दूसरी
मुल्क के दूसरे इलाकों की आवाम के इत्तेहाद के लिए ठोस बुनियाद फराहम हुआ है। उस्ताद को ख़त लिख कर कि एड्रेस मंगवाएं या कि मेरी तरफ से उस्ताद को बहुत सलाम और प्यार लिखें। मैंने सिंध के साथियों को आपके मुख्तार के मुतल्लिक़ लिखा है कि एम ने मुझे यहाँ सिंध से दूरी का एहसास होने नहीं दिया है। मथे लिखियल सभु कुझु मूं वटि हिकिड़ी अमानत हुई जेका ईअं जो ईअं तव्हांखे मोकिलियां पियो। पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो जुमिलो शामिलु करण जी गुस्ताखीअ जी माफ़ी थो घुरां। उहो आहे त मुंहिंजा सुहिणा पाणी जो अची वञे त असीं वेठा रहूं या लुढ़ंदा वञूं। हिकिड़ी अखि भरे असां ॾांहुं बि निहारींदा वञो हा। असीं बि सिंध ऐं पंजाब जे विच ते चिटड़े बदर ते बहकर दिलि लिटोई पई आहे। अछे पट में वेही दिलि लुटायो वेठा आहियूं। अंधेरीअ जा पाछा वधंदा अचनि, बादल बि वॼंदा गजंदा पिया अचनि। भिटुनि ते चढ़ी ॾिसी वठो, सॼणनि खे उहो सम्झायूं, असीं अजायो कंध निमायो पिया आहियूं। हाणे त मुंहिंजे पोरियत माण्हुनि जो बि उहो हिकिड़ो इलाजु आहे जो आउं बि तव्हांजी मिठड़ीअ ऐं खीर धोती ॻाल्हि ते अमल करे हिकु अंधा ऊंधा वेझ लिखी छॾियां त जीअं मुंहिंजनि माण्हुनि जी झोक बि वसंदी रहे। ॾहीं मुहर्रम ते जी माउ ॿिन्ही ॿारनि खे वठी मुंहिंजे शहर वेई हुई। हिकिड़ो तमाशो ऐं फ़साद बर्पा करे आई हुई। अॻूणी ख़मीस ते मूं वटि बि आई हुई। रोअण पिटण खां माठि नथे कयई। नेठि मजबूर थी मौजीअ जे चवण ते साणसि मिलियो होसि। संदसि मौजूदगीअ में जावेद बि अची वियो। आख़िर पाण ई चवण लॻी त आउं महीने खां पोइ ईंदी कंदसि। तव्हां हर महीने मुल्तान वारनि ॿारनि खे ज़रूरु सॾींदा करियो। उन सां गॾु रोई रोई बि पंहिंजो बुरो हाल कयई। तव्हांखे घणा सलाम थे ॾिनई। पुछाई थे त कंहिं बि शइ जी ज़रूरत महसूसु करे त जे मारिफत घुराए वठे। जावेद बि तव्हांखे घणा सलाम थे ॾिना। साइमा खे तव्हांजा शफ़क़तनामा मिली विया। ताबेदारी पाणीअ जे अचण ऐं वेठो रहण जी लुढ़ी वञण जी मोकल बाबति बि पाण हिकिड़ो नकुल ॿुधायो आई। चयई त कंहिं टकेटी पैसनि वारी सरकारी कामोरे कनि मुड़सनि खे हकल करे चयो, हितां हटी परे वञी वियो। पुछांसि त किथे वञी वियो? हिन बेज़ार थी चयो त वञी किथे, झुरो मरो उहो पुल आहे उन हेठां वञी गरक थियो। 10-15 ॾींहं उन कामोरे जो क़िस्मत सां वरी उन पासे अचणु थियो। अची ॾिसे त उहे धङनि जहिड़ा मुड़ुस अञा उन साॻी पुल हेठां वेठा आहिनि। हिन खे ॾिसी हथ ॿधी उथी बीठा ऐं चवण लॻा त सरकार हिकिड़ो अर्ज़ु आहे। पुछण ते चयाऊं त असांखे रुॻो एतिरो ॿुधाए छॾियो त जे नए वही अचे त असीं नए में लुढ़ी वञूं या उते ई वेठा हुजूं। चयई त तव्हां ऐं असां माण्हू अहिड़ा चेकार आहियूं जो बिना मोकल जे पाण खे ॿुॾण खां बचाइण खां बि डिॼूं था। सदियुनि खां ईअं पुल हेठां वेठा आहियूं। जॾहिं मथां अमर थिए तॾहिं पुल जो तरो छॾियूं। शाम ज़फ़र वेठो ख़बरूं करे चए फ़ौज में 700 रुपया पघार मिलंदो होमि। 2000 बचाए घर मोकिलियमि। हिकिड़ी घड़ी वरितमि। बाबा पहिरीं GTS में ड्राइवर हो, हाणे ॻोठु ट्रैक्टर ते नौकिरी करे। असीं भेणूं भाइर सभु जाड़ा आहियूं। 3 जोड़ा आहियूं। पहिरीं 2 भेणियूं, पोइ आऊं ऐं मुंहिंजो जाड़ो भाउ, पोइ ॿिया जाड़ा भाइर। अम्मा बाबा ॻोठ आहिनि। आऊं हिते अची फाथुसि। भेणूं परिणियल आहिनि। हिकिड़ी कराचीअ, ॿी कोटड़ीअ वारीअ जो मुड़ुसु खाटी खणे। असांजे ॻोठ बिजली आई आहे। पाणी बि नलकनि जो मिले थो, पर असांजो घर टकिरीअ ते बिना मथे आहे। उते पाणी नथो पहुचे। उहे असां सवात वारनि जा कम सभु भुटे कया। आर्डर ॾिनाई त हिकदमि पाणी बिजली ॾियो हिननि ग़रीबनि खे। हिकदमि मिली विया। उहो ई बादशाह हो असां वटि आयो ऐं महिरबानी थियो। असां ते असांजे पासे माण्हू सभु भुटे जा फिदाई आहिनि। मुनीअ लिखियो आहे कि ओॾाई दूर के दूर बि ओॾा सुपरी, के न चढ़नि चित ते, के न विसरनि मूर। जीअं में कुंडीअ पूर, तीअं दोस्त वरा को दिलि जो। प्यारा अदा साईं, सच पुछो त सुबुह असांजी हर टाइम हर पल यादि आयो। का बि अहिड़ी घड़ी कान्हे जंहिंमें अव्हां जो ज़िक्र या यादगिरी न थी हुजे। मस्जिद में मिठा बिस्कुट रखी घणो करे सभु ॿार अधी हूर जा ऐं मुंहिंजा गॾिजी दुआ कंदा आहिनि ऐं पचाईंदा आहिनि त कीअं बाबा ईंदो, पोइ पाण ख़ुशियूं कंदासीं। सभु प्रोग्राम ठाहींदासीं। बुठे जे चोटीअ ते केरु जल्दी पुॼंदो, पोइ उनखे इनाम मिलंदो। उन इनाम जो तसवुरु
केरु अची ॾिसे त केॾो न ॿार ख़ुशीअ मां टिड़नि पिया। ख़त हींअर अध में छॾियां छो त ग़ुलाम नबी कराचीअ खां आयो आहे, उनखे चांहि ठाहे ॾियां ऐं मानी खारायां। ॿार वकोड़े विया आहिनि। अब्दुल सलाम मूंसां गॾु खट ते वेठो आहे, असुलु मथां किरे थो। ख़त वरी शुरू करियां पई। होचिन खे खंघि थी पई आहे, अब्दुल सलाम खे बि बुखार ऐं खंघि आहे, सो ग़ुलाम नबी ॿिन्हिनि खे कराची वठी वियो आहे। होचिन ॾाढो ज़िदी आहे, सॼो ॾींहुं रड़ियूं थो करे, पढ़ण जो ॾाढो शौक़ु अथसि। मुजीब नंढड़ो कुते जो गुलर पालियो आहे, हींअर राति जा 10 थिया आहिनि, पर कुते खे खंयो वेठो आहे, ॾाढो तंग कयो अथसि। अधी सूजी सूरज पुरमन आहे, तंग कान थी करे। मुसरत सूजी ऐं गंदली टेई पाण में सहेलियूं आहिनि, गुॾीअ रांदि कंदियूं आहिनि। रुकया अदा असूअ जी धीअ मूं वटि आहे। रुकया ऐं सूजी ॿई जाॻनि पियूं, सलाम लिखाइनि वेठियूं। मुजीब बि चवे पियो त मां मुंहिंजा सलाम लिख बाबा खे। ऐं अॼुकल्ह जुंगशाही शहर में ज़ीना ऐं अदा गुल वारी जाइ में रहां थी। ज़ीना जन कराची कोरंगीअ में रहनि था। अदा गुल कॾहिं मूं वटि रहे, कॾहिं कराचीअ में रहे, आहे रईअ में। अदी हूर वारा हींअर थोरी देरि अॻु मूं वटां थियो पिया वञनि, आहे सॼो ॾींहुं टपाल। केॾी महिल आऊं मुंहिंजा ॿार हिननि जे घर में लथा पिया आहियूं त केॾी महिल हू मूं वटि अचनि। कल्ह अदा नज़र टंडे अलैया वारो संदसि ज़ाल 2 धीअरूं पाण वटि आया हुआ। तव्हां जूं ॻाल्हियूं करे संदसि ज़ाल ॾाढो रुनूं। चयाईं पली जे सां असांजी सिर्फ़ु दोस्ती कोन्हे, पर असांजी साणसि माइटी आहे, संग आहे। मुंहिंजी ससु चवंदी हुई मुंहिंजो पली जो पुटु आहे, मूंखे वणे थो। आउं पंहिंजे पोटे ते रसूल बख़्श नालो रखंदसि, अवी राज़ी हुजो या रंज, पर नालो इहो रखंदीसांसि। असां ॿिन्ही ज़ाल मुड़ुस चयसि त अमां असांखे उहो ई नालो वणे थो, असांखे उहो पंहिंजनि अज़ीज़नि खां बि मिठो आहे, सो अमां असां उहो नालो रखियो आहे पंहिंजे पुट ते। हाणे घर में खेसि चऊं ई पली जो। सॼो ॾींहुं हुआ शाम जो महिराण में विया हलिया। अमां खे माईअ 50 रुपया ॾिना। अदा जॾहिं असां हैदराबाद खां लाहौर आयासीं त तकड़ मां आयासीं, छो त रिज़र्वेशन कान पई थी, हलण जी पक ई कान हुई। असीं त ख़ैर बिना रिज़र्वेशन जे पहुचूं हा, पर अमां जो मसइलो हो। लाहौर स्टेशन ते पहुचण ते असांखे परवेज़ वकील ऐं मीर मज़र वठणु आया। हैदराबाद खां खेनि फ़ोन कई वई हुई त तेज़रो में ॿार अचनि पिया। गाॾी बि आंदी हुआऊं, उन में चाढ़े असांखे वठी आया। पहिरीं परवेज़ जे जाइ ते 2-3 कलाक वेठासूं। तव्हांजी खोराक त उते अची रधीसूं, छो त अमां मोटियूं हड़ूं लिकायो ॿधियो पई वई त मतां को खोराक ठाहींदे खाई वञे। लाहौर में अची पहुतासूं। होम सेक्रेटरीअ सां राब्तो कयो वियो त उन चयो त मुंहिंजी तरफ़ां अव्हांखे इजाज़त आहे, जेल वारा मुलाक़ात करणु कोन ॾींदा, उन लाइ SML खां मोकल वठणी पवंदी। उन सां असां सभु मिलियासीं त उन जवाबु ॾिनो त असीं मजबूर आहियूं, ज़हूर इलाहीअ जो केस पियो हले, फ़ौज जो पहरो आहे, उते वञणु मुश्किल आहे। वरी होम सेक्रेटरीअ सां मिलियासूं। उन चयो त हाणे आख़िरी कोशिशि करे ॾिसो, गवर्नर सां मिलो, उहो ई इजाज़त ॾींदो, तॾहिं थींदी मुलाक़ात। ख़ैर गवर्नर हाउस वियासीं। उते गवर्नर कोन हो, ब्रिगेडियर वेठो हो। तंहिं फ़ोन ते इजाज़त वरिती। अमां खे ब्रिगेडियर चयो मां जी पंहिंजे पुट खे सम्झाए त अहिड़ा कम न करे। अमां चयसि मुंहिंजे पुट जो कोई क़सूरु कोन्हे, पोइ अलाए छो अव्हां खेसि पूरियो आहे। विच में ट्रांसलेशन जा फ़र्ज़ मूं पे अदा कया। शाम थी वई, तकड़ में कुझु खयूंसीं बि कोन। अमां त अहिड़ी तकड़ी ते हली, चवणु लॻी त हाणे त मोकल मिली आहे मुलाक़ात करण जी, पोइ ड्रोड़ी हलां या आहिस्ते हलां। असां जॾहिं तव्हांखे ॾिठो त महसूसु ईअं थियो त ख़्वाब पिया ॾिसूं। ॾिसण सां सिक ॿीणूं वधी वई। मुलाक़ात ख़तमु थियण खां पोइ हिकिड़े क़िस्म जी ख़लिश रहिजी वई। दिलि चाहियो थिए त जेल खां ॿाहिरि निकिरूं ई न, ॿियो जे न छॾीनि त बि जेल जे आस पास भूंगी ॾे वेही रहिजे। पोइ अव्हांखे मच्छी दाल रधे रोज़ जिकर आणे ॾिजे, रोज़ मुलाक़ात कजे। जॾहिं जेल खां ॿाहिरि निकितासीं त मुंहिंजी दिलि मां आह निकिरी वई त अहिड़ो हीरनि जवाहरनि जहिड़ो मोतीअ जो दाणो भाव कीअं छॾियो पिया वञूं। मुलाक़ात खां पोइ रोंदा वियासूं, असुलु माठ ई न अचे। अव्हां त जेल में चयो पिए त कुझु ॻाल्हियूं ॻाल्हायूं, पर असां खां कुझु उकिलियो ई कोन थिए, रुगो ॾिसंदा रहियासीं ऐं खिलंदा रहियासीं, मतां को जज़्बात में अची का ॻाल्हि थी वञे। असांजे लाहौर अचण खां पोइ ॼण त घर में शादी हुजे, एतिरा माण्हू आया हाल अहवाल वठणु। अॼु थधि कुझु वधीक आहे, सुभाणे खां हीटर चालू कबो, रुगो फ्यूज़ ठहेसि। काल्ह ऐं अॼु ख़तनि जा जवाब ॾिनमि। सूरज खे लिखियुमि
तुंहिंजे मावियुनि कपिड़नि ऐं ॻाढ़ी चंपल जी बि ख़ुशी थियमि। आउं ईंदुसि त ज़रूरु अव्हांखे कार में चाढ़े घरूं बि घुमाईंदुसि ऐं हाले जी ढंढ जी चौधारी चकर बि ॾियारींदुसि। ॿियो पाण मच्छियूं वठी पचाए खाईंदासीं ऐं पंहिंजी चांहि बि किटलीअ में ठाहे पीअंदासीं। ॿियो ॿेड़ीअ में बि चढ़ी घुमंदासीं। पोइ कीअं मज़ा थी वेंदा न। आउं ज़रूरु ईंदुसि, ऐं रुॻो थोरियूं वॾेरिड़ियूं थी वठो ऐं मानी ॿोड़ रधणु सिखी वठो। पढ़ण में थोरो अञा बि वधीक होशियारु थी वठो, पोइ मज़ा थींदा। सभिनी खे मुंहिंजा सलाम ॾिजो, वॾनि खे थोरा थोरा, ॿारनि खे घणा घणा। अॼु मुसरत खे लिखियुमि, तुंहिंजो कर्ज़ी थियो वेठो आहियां, कल्ह बि तुंहिंजो ख़त मिलियो, हिन जवाब सां अॻूणो हिसाब चुक्तू कजि, वरी नऊं सऊं लिखो। हा, अमां नंढे हूंदे ॿकरी कुसिजी वञण वारो राॻु आउं बराबरि पुछंदो हुउसि। मुजीब ऐं होचुनि खे सलाम ॾेई पोइ खेनि चयो त मुजीब थोरो मस्ती घटि कर ऐं होचुनि थोरो ज़िद घटि कर। नईम खे लिखियुमि, मूं सम्झो त तूं को अञा 5-6 में हूंदे, तूं त मैट्रिक पास करियो वेठो आहीं। वाह जवान वाह, तूं अमां सां कमा कमी करे कचहरियूं कंदो कर, खेसि दिलदारियूं ॾींदो कर त मुड़ुसु माण्हू थियो मौजूं कंदी वते, कंहिं ॻाल्हि जो उल्को न करे। हा, तूं जवान मुड़ुसु थी वियो आहीं, तोखे सुठा सुठा किताब पढ़णु घुरिजनि। हीउ ज़मानो इम्तिहाननि खे सुठे नमूने पास करण जो बि आहे ऐं दुनिया जी ॼाण ऐं सम्झ रखण जो बि आहे। दुनिया जी सुध समाह खां सवाइ कुझु बि न हलंदो। ग़ुलाम मुस्तफ़ा खे लिखियुमि, तो बि ख़त लिखण में घणी देरि कई ऐं मूं बि जवाबु ॾियण में काफ़ी देरि कई आहे। हाणे पाड़ झाड़ थी वियासीं, लहजो उहो ई ठीकु आहे। करण वारा कहिड़ी बि ॻाल्हि करे वेंदा, न करण वारा वीचारा ॿिनि अखरनि में बि फाथा वेठा हूंदा। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, गुरुनि जुंगशाही ऐं हाले जी ढंढ जे विच में हवाई जहाज़नि जे लहण जो ग्राउंड। ख़ुशीअ जी ॻाल्हि हीअ आहे त तूं पढ़ाई सभु तरफ़ी करे रहियो आहीं। दोस्त चङा आहिनि, सा ॻाल्हि बि ॾाढी चङी, चङनि दोस्तनि बिना माण्हू कहिड़ो। गुलरेज़ के लिखियुमि, इल्म फजल वाली बात दुरुस्त है, लेकिन मुझे ज़्यादा खुशी इस बात की है कि हमारे यहाँ भी आम तौर पर आम लोग साफ दिल, किसी का दिल दुखाने के मुखालिफ इंसान दोस्त, फराख दिल और बेतअस्सुब हैं। उन्हें लूट खसूट, जुल्म, इस्तेसाल और मकरो मुनाफिकी से गहरी नफरत है। जाहिर है ये आम लोगों की बात है, वरना बुरे लोग कहाँ नहीं होते। मैं तुम्हें ख़त लिखता रहूँगा, तुम लोगों को भूलूंगा भी नहीं। तुम्हें एक अदद गरीब, सीधा सादा, देहाती और फ़कीर किस्म का चचा मुस्तकिल तौर पर मिल गया है। तुम कोशिश करके कुछ खतूत अंग्रेज़ी में भी लिखो। अगर तुम कभी कभार सराइकी में खतूत लिखोगे तो मैं समझ जाऊँगा और मुझे बड़ी खुशी भी होगी। हमारे यहाँ सब लोग खतूत मादरी ज़ुबान में लिखते हैं। साइमा के लिखो में, लो भाई, अब के हम भी जवाब देने में तुम्हारी तरह कुछ पीछे रह गए। चलो बराबरी हो गई, पिछला हिसाब साफ, आइंदा का ख्याल रखेंगे। सच पूछो तो मिलने का शौक तो बहुत है। तुम्हारे अब्बू ने तुम लोगों की इतनी तारीफ़ें की हैं कि हम भी चाहते हैं कि उनकी तरह तुम हमारे भी हक में हो जाओ, और जो भी हमारी नाजायज़ मुखालफत करें तुम हमारी जायज़ तरफदारी करो और उसको पूरा पूरा जवाब दो। तुम्हारी तबीयत कैसी है? मेरा ख्याल है कि तुम इलाज ठीक नहीं करवाती। अब तुम बताओ, मेरा अंदाज़ा सही है या ग़लत? कैदी दोस्त के लिखियो में, दिल वॾी हुजे, हाल तूं सदाईं हिक जहिड़ियूं नथियूं रहनि। माण्हू हिम्मतुनि सां अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं मंज़िलूं सर करे वञनि था। 4 फांसीअ जूं सज़ाऊं मिलियल जवान कुझु वक़्तु ज़ेर बार थी वक़्त सर आज़ाद थी वञो ॻोठ खां निकिरनि। वकील सां कुझु लस्त सब्र ऐं ॾाहप सां हलिबो, पाण खे कमु खपे। झंड जे पुण हेठां हथु कढणो आहे, लस्त सां निकिरंदो।